अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मां आहियां तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी। दोस्तों जी त अॼु नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था हाज़िर तव्हांजे लाइ। दोस्तों ईअं ख़ासि कमुकार अॼु फील्ड में न आहे, पर फ़िलहाल यूरिया हले पई। उहो जो कल्ह बि तव्हांखे व्यू ॾेखारे में थी सघिया त अॼु बि तव्हांखे व्यू ॾेखारींदासीं, न त कल्ह तव्हांजा ॾिठल आहिनि। बाक़ी फ़िलहाल जेको आहे त मुंहिंजो नंढो भाउ जेको आहे त प्लेटां साफ़ु करे पियो, सोलर प्लेटां। उहो नओं तरीक़ो कलाकनि जो कमु 5 मिंटनि में हल थी वेंदो, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं तव्हां कमेंट्स बॉक्स में ॿुधायो त इहो हल कीअं आहे, बहितर आहे, ग़लति आहे। ऐं उहो हल तव्हां ॾिसो, उन खां बाद में वरी हलूं था पंहिंजी फील्ड में, उतां जा व्यू थी सघिया तव्हांखे लाज़मी ॿुधाईंदासीं। चेक कयो दोस्तों, तव्हांखे पहिरियों बि तरीक़ो ॿुधायो त सोलर कीअं साफ़ु थींदो आहे। अधे पंहिंजो तरीक़ो कढियो आहे, न बुश अथसि न छा अथसि, पंहिंजो तरीक़ेकार कढियो अथई। उन जे ज़रिए सोलर साफ़ु करे पियो। चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय लाज़मी ॾियो त हे तरीक़ो सही आहे, ग़लति आहे। हेॾा थोरो बुश त ॾेखार, पंहिंजो जेको हथ जो तयारु कयो थोरो मथे करे था। मथे दोस्तनि खे असां ॾिसो 7 रंगी कपिड़ा जोड़े करे हिन जेको आहे त हिकु बुश तयारु कयो आहे सोलर खे साफ़ु करण लाइ। मथियो पोर्शन हिन साफ़ु कयो आहे ऐं हेठियो पोर्शन साफ़ु करे पियो। ऐं हीअ मौसम चेक कयो दोस्तों, माशाल्लाह जुड़ियाली लॻी पई आहे हर पासे। थोरो हल्को हल्को सिज निकिरे थो, पर वरी बि अॻो उन जे अॻो झुड़ अचे थो, नज़र नथो अचे। ऐं साम्हूं कुझु पंहिंजी उताक जा व्यू। चुप करा उहे चेक कयो दोस्तों, माशाल्लाह बेहतरीन। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दोस्तों मां फील्ड में पहुची चुको आहियां। फील्ड में जीअं ई पुगुम तई माशाल्लाह, जीअं कल्ह रीस जेको आहे त कम जी माशाल्लाह ज़ोर ऐं शोर सां जारी हुयो, अॼु बि सेम ॻाल्हि हले थी। पोइ तव्हांखे गाॾियूं नज़र जी हुयूं, ॿई जेके त गाॾियूं आयूं आहिनि, हिकु 4x4 आहे, ॿी जेकी आहे त विदाउट 4x4 आहे गाॾी, उहा बि स्प्रे ते आहे, उहा बि स्प्रे ते आहे। अॼु माशाल्लाह स्प्रे जेका रहियल आहे मुंहिंजी तक़रीबन 20 एकड़ खनि रहियल आहे। अॼु उहो कंप्लीट कंदा, बसि पोइ ॿीहर मारे स्प्रे ते फ़िलहाल न ईंदा, 2 महीना महीनो खनि वरी पोइ ईंदा। ऐं उन खां अलावा साम्हूं यूरिया बि तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। यूरिया बि असां घुराई आहे तक़रीबन 10 एकड़ जी, उहा बि यूज़ कंदा। जेको कल्ह बिनो कढायो त हिकु उहो प्लाट आहे, हिकु उन खां अलावा दोस्तों वरी हेॾो ॿियो प्लाट आहे, उन जे लाइ आंदी आहे 5 एकड़ जी। छो जे मुंहिंजी जेका इंजन जी लेवल आहे, हिसाबु किताबु आहे, उहो तक़रीबन इहे 8 कलाकनि में या 12 कलाकनि में तक़रीबन 5 एकड़ पीआरे थी। त माना 24 कलाकनि में 10 एकड़ चार हुजणु बहितर आहे। हाणे थोरा घणा तव्हांखे स्प्रे वारी गाॾी जा व्यू ॾेखारियां थो, ऐं वरी जीअं पलेन ड्राइव तुंहिंजा ॾेखारे थुमि, न त तव्हांखे उहे ॾिठल आहिनि। वरी नओं ताज़ो कमुकार छो बि उहो तव्हांखे लाज़मी ॾेखारींदा। फ़िलहाल असां इंजन खे रखियो आहे बंदि, जेसि ताईं पलेंडर अचे उनखे खाद वग़ैरह ॾे, वरी पोइ स्टार्ट कंदासीं। चेक कयो दोस्तों, उहो जेको आहे त टैंकियूं वग़ैरह भरनि पिया पाणी जूं, उन में दवा वग़ैरह मिक्सिंग करनि पिया, उनजा व्यू चेक कयो। हाँ, ही कल्ह प्लाट जंहिंमें खाद हलाई थी, राति पाणी माशाल्लाह कंप्लीट थी वियो। साम्हूं जेको आहे त दवा वग़ैरह विझनि पिया, बेलदार मुंहिंजा उन हेल्प करनि पिया। जेके बाहि लेबर आहे, सुपरवाइज़र आहिनि, उहे पंहिंजी दवा वग़ैरह मिक्सिंग करनि पिया, बेलदार उनजी हेल्प करनि पिया। हिकु हे गाॾी, हिकु हो गाॾी, माशाल्लाह बहितरीनु कमु थिए पियो। ऐं साम्हूं बेलदार बि आवांदो वग़ैरह वराए पियो पंहिंजो, ऐं हथ मथे करनि पिया। त असांखे जेको आहे त फोटू में व्लॉग में आहिनि पंहिंजे में। उमेदु आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। जे नओं ताज़ो कमुकार छो त तव्हां सां शेयर लाज़मी कंदासीं, न त पेंडिंग ई लॻी पई आहे फ़िलहाल दोस्तों जी। दोस्तों जीअं त माशाल्लाह बहितरीनु वर्क
सॼो कमकार फील्ड जो थी वियो माशाल्लाह। उहो मां तव्हांखे इन करने ॾेखारे में त हवा वग़ैरह तेज़ हुई, रिकॉर्डिंग वग़ैरह तव्हांखे सम्झ में न अचे हा। मेन पॉइंटा हुयूं, मेन शयूं जेके तव्हांखे सम्झाइणियूं हुयूं पर उहो न सम्झाए सघियुमि। इन ॻाल्हि जी मौज़रत दोस्तो, बस इंशाल्लाह वरी सुभाणे जीअं नओं ताज़ो कमकार थियो ऐं साॻी शइ हली त पोइ उनजा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदुमि। ऐं बसि अॼु जो व्लॉग जेको आहे हवा वग़ैरह घणी आहे, तेज़ आहे, बसि इन जे करे टाइम बि तक़रीबन 4 थी चुको आहे। बसि अॼु जो व्लॉग कंदासीं हिते एंड। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।